नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खिप्रो में खबर ॾींदालो। खिप्रो लॻा थुंगो जे ॻोठ मेरान दर्स में कुछ ॾींहं अॻु दर्स बिरादरी जे बासर माण्हू पिलाड़ी जे मामले तां पंहिंजी दर्स बिरादरी जे ॿिनि औरतुनि ते तशद्दुद करण ऐं जवाबदारनि खे पुलिस पारां गिरफ़्तार न करण खिलाफ़ असगर अलीमानी दर्स, मलूक दर्स, उस्ताद लुकमान लगारी, हयात समेजो, STP जे हुसैन तुर्क, असद शाह, ज़ाकिर शर ऐं ॿियनि जी अॻवानी में एतिजाई मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु 4 जवाबदारनि राति जे टाइम घर अंदर घिड़ी औरतुनि खे सख़्त तशद्दुद करे तज़लील जो निशानो बनायो हो। तज़लील जो निशानो बनियल औरतुनि जी फरियाद ते खिप्रो थाणे ते 4 जवाबदारनि अली गुलाम दर्स, अमीन दर्स, नज़ीर दर्स ऐं असलम दर्स ते खिप्रो थाणे ते FIR पिणु दाख़िल कई वई हुई, पर 7 ॾींहं गुज़रण बाद बि खिप्रो पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP सांगड़ खां घुर कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। जेको अॼु शहीद चौक खिप्रो ते एहतिजाजी मुज़ाहिरो आहे, इहो मुज़ाहिरो 8 ॾींहं अॻु खिप्रो लॻे बाकरची में जेको दर्स बिरादरी जे घरनि जे मथां राति जो रेज़ननि हमलो करे उन्हनि जी नियाणी जे मथां तशद्दुद कयो आहे ऐं खिप्रो थाणे ते उन्हनि जी FIR बि दाख़िल आहे ऐं अञा ताईं जवाबदार पुलिस गिरफ़्तार न आहे करे सघी। असां IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं SSP सांगड़ खां इहो मुतालबो था कयूं त इहे जेके मलूस जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़ में हाणे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। कुछ ॾींहं पहिरियां दर्स बिरादरी जे माण्हुनि ते कुझु बाअसरनि हमलो करे औरतुनि ते तशद्दुद कयो। असां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां डिमांड कयूं था केॾांहुं विया आहिनि हे इंसानी हक़नि जी तंज़ीमूं, केॾांहुं वियो आहे हीउ कानून SSP सांगड़ खे असां हम्बली रिक्वेस्ट कयूं था। 5 ॾींहं थी विया आहिनि, FIR थी आहे, तव्हांजे SHO हिकिड़ी बि गिरफ़्तारी का अमल में न आई आहे। उन जो रीज़न छा आहे? छा के सियासी बोतारनि जा पोयां हथ आहिनि या त को एॾा वॾा ताक़तवर आहिनि या हू ज़मीन में अंदरि हलिया विया आहिनि जेको तव्हांखे नज़र कोन पिया अचनि। असां डिमांड कयूं था त 24 कलाक में गिरफ़्तारी थिए, अगरि गिरफ़्तार न थी त असां एहतिजाजी दायरो वधाईंदासीं। पहिरीं ॻोठ बाखरची में को औरतुनि जे मथां तशद्दुद थियो, पोइ उनजी FIR बि थी, पर उहो अञा ताईं जेके जवाबदार आहिनि उहे अञा पुलिस अञा गिरफ़्तार न आहिनि कया। असां आला अमलदारनि खे इहो अपील कंदासीं त उन्हनि जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे ऐं सख़्तु मां सख़्तु कानूनी कटड़ में आंदो वञे। खरेची में हिनखे हेतिरो टाइम गुज़री वियो, अञा ताईं माना का न गिरफ़्तारी अमल में थी अचे न कुझु। असां वज़ीर आला सिंध खे सभिनी खे SP खे DSP SHO खे चवंदा महिरबानी करे गिरफ़्तारी कयो, ज़ुल्म जेको आहे सो बंदि कयो वञे। आतंके में इहो हमलो थियो आहे दर्स बिरादरी जे नियाणियुनि ते, इन हवाले सां असां परमन खे एहतिजाज कयो आहे। इन एहतिजाज में असां इहो मुतालबो कयूं था त नियाणियुनि सां इंसाफ़ कयो वञे। DIG IG के असां अपील कयूं था त नियाणियुनि जा जेके नियाणियुनि ते हमलो कंदड़ मुलज़िम आहिनि उनखे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।